कशमोर तालुके में सिंधु दरिया के साॼे कप ते के बंद कायम थियल है। असीं हिन वक्त के बच्चा बंद ते मौजूद आहियूं। के बच्चा बंद की ऊंचाई वधाइण ऐं पत्थरनि जी पिचिंग लाइ सालाना जेके करोड़ रुपया बजट अचे थो, उन जे बावजूद भी जेकी के बच्चा बंद की हालत है उहा बेहतर नथी थिए। पानी जेके वहकरा आहिनि उहे डायरेक्ट के बच्चा बंद के हेठि कनि था, जंहिं सबबु के बच्चा बंद जो पानी जो दबाव है वो वधी वञे थो। हिफ़ाज़ती इंतज़ाम कया पिया वञनि, उन जो पाड़ेदारी है उहा सख़्त कई वई है। आबपाशी खाते पारां बच्चा बंद ते पेट्रोलिंग करे बच्चा बंद की निगरानी जो कई वञे पई। आबपाशी जो अमलो है वो बच्चा बंद ते नज़र अचे थो। हर ईंदड़ बोर्ड के दौरान सिंध हुकूमत के बच्चा बंद के हसास करार ॾींदी आहे। साईं के बंद जो हिन टाइम असांजे इरीगेशन वारनि जी मशीनरी पहुची विया, कमु हले थो। ऐं हिते जिथे असां पाण बीठा आहियूं 6 ऐं 7 मील ते हिते के बंद खे पेचिंग की ज़रूरत है। पेचिंग हिन एरिया में न आहे जिथे असां पाण बीठा आहियूं। हिते पेचिंग हिन बंद जी 6 ऐं 7 मील कराई वञे, छो त 11 मील खां वठी अॻिते के बंद 18 मील ताईं दरिया अथसि, डेंजरस आहे, ख़तरे वारी घंटी आहे। उते जेका पेचिंग हले पई ओॾे त कमु हले पियो, पर हिते बि हलणु घुरिजे। उते ख़तरो छाजे करे असीं उते दरिया बंद खे अची टच कयो असीं। सिंधु दरिया जेको आहे 11 मील खां 18 मील ताईं हिते अची इन पंहिंजो रुख के बंद जे तरफ़ कयो आहे। सर बंद जेको आहे तव्हांखे पाणी पाइणु शुरू कयो आहे? न, पाइणु त शुरू न कयो आहे, पर उन्हनि खे सफ़ा टच करे वियो आहे हिन टाइम। त उते मशीनरी कमु करे थी, पर हिन बंद खे तमामु वधि में वधि पेचिंग जी ज़रूरत आहे। हिते केतिरो पाणी अचे त के बंद सां पाणी टकराइबो अचे? 6 खां 7 लख पाणी अचे त पोइ बंद सां टच थींदो आहे। हिन एरियनि खे कुझु न कुझु पाणी ईंदो आहे, पर हिते 7 लख पाणी अचण खां पोइ हिते ख़बर पवंदी त हिते सैलाब आहे। 6 लख ताईं हिते मामूली पाणी आहे ऐं नंढे दर्जे जी बोड हूंदी। 7 लख खां वधीक जेको पाणी आहे उहो कुझु वॾी बोड थींदी आहे। छा ॾिठो लॾ पढ़ण जो सिलसिलो शुरू थियो आहे या न, या ज़िले इंतज़ामिया तरफ़ां सिंध हुकूमत तरफ़ां माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे लाइ ऐलान थियनि, उन मामले खे तव्हां कीअं ॾिसो था? हुकूमती नुमाइंदा आहिनि, उन पारां का वार्निंग न ॾिनी वई आहे तव्हां ॿाहिरि निकिरो, तव्हांखे असां रिलीफ कैंपूं ॾींदासीं। उहो कुझु बि उन्हनि पारां बंदोबस्तु न कयो आहे। पाण जेको इलाइक़ेवासी जेको पंहिंजी मदद पाण था जेको आहे कचे खां जेको आहे त लॾ पलाण करे जेको आहे पके तरफ़ शिफ्ट थी रहिया आहिनि। इहो तव्हांखे मां वादे कंदो ॿुधाईंदो हलां, जेके पके जा माण्हू आहिनि उहे बि शहरनि तरफ़ शिफ्ट थी रहिया आहिनि। उन्हनि खे इहो ख़दशो आहे, थी सघे थो त 2010 वारी जेको आहे सूरत हाल पैदा न थिए, थी सघे थो मथां को बंद खे कट हणी जेको आहे असांखे नुक़सानु ॾियनि। कंधकोट ऐं कशमोर जी आबादी लॻभॻि 5 खां 7 लख जेको आहे थींदी। उन आबादीअ खे बचाइणु, उन माण्हुनि खे बचाइणु, हितां जे ॻोठनि खे बचाइणु, हिते जेकी ज़मीन आहे जिते असां वटि हिते सारियल ऐं कणिक जो फसल थिए थो उन खे बचाइणु ऐं उनखे अलावा वसंदनि खे बचाइण जे लाइ कशमोर कंधकोट जी पटीअ ते क़ाइमु के बंद कंधकोट ऐं कशमोर खे बचाइण जे लाइ वाहिद ई हिकु के बंद ई आहे, जेको इम्कानी बोर्ड जी सूरत में बचा बंद टुटण जी सूरत में लखे माण्हू दरपदर थियनि, लखे जेको एकड़नि ते बीठल फसल जेको उहो मुतासिर थियनि या वसंतियूं ख़तमु थियण जो जेको उहो ख़दशो पैदा थिए थो। पर हिन वक़्तु के बचा बंद जेकी सूरत ॾिठी वञे थी त जिते 7 मील 8 मील ऐं 18 मील जेको आहे के बचा बंद पाणी जेको दॿा आहे उहो वधंदो थो वञे। जंहिं बाद आबपाशी खाते पारां उते जेको आहे मरमती कमु शुरू थी वियो आहे। मरमती कम में कुझु ॾुखियाई बि थियनि थियूं, छाकाणि त 2 खां 3 ॾींहं अॻु में पथर खणी ईंदड़ डंपर ड्राइवरनि खे अगवा कयो वियो, जिन खे जेको आहे गुज़िर राति बाज़ाब करे वियो आहे। पर अञा ताईं उन्हनि माण्हुनि खे पंहिंजी सिक्योरिटी जे ओर सां ख़दशा आहिनि। पर हिन वक़्तु जेको आहे बच्चा बंदनि ते के बच्चा बंद जेको मरमती कमु आहे उहो जारी आहे।